द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। चाहे मिले फ्री में या पैसनि ते, मूंखे हिकु त ज़रूरु खपे। चाहे मिले फ्री में या पैसनि ते, मूंखे त हिकु ज़रूरु खपे। बिना इन जे इंसान जो वजूद कहिड़ो न हुजे इहो त केर थो कंहिंखे पुछे। चाहे मिले फ्री में या पैसनि ते, मूंखे हिकु त ज़रूरु खपे। चयो टीचर ॿुध ध्यान सां, बिना इन जे न तोखे दाख़िला मिलंदी, ॿियो त परे हूंदी जे न इहो तो वटि त सरकार बि तोखे नागरिक न सम्झंदी। थिए थो हर कंहिं वटि पंहिंजो ॿिए सां हले कमु थो किथे। चाहे मिले फ्रीअ में या पैसनि ते, मूंखे हिकु त ज़रूरु खपे। आहे न खणी पर वञण वक़्तु हूंदो साण, आहे चङो त परिवार जो समाज में मान। अहमियत आहे इन जी केतिरी मुलायती। ॾही ज़ोर ॾिस आज़ाद सचल बि थो चए। चाहे मिले फ्रीअ में या पैसनि ते, मूंखे हिकु नालो त ज़रूरु खपे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।